नाज़ीर नवाबशाह में मुबैना हमलो कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्टर साइमा बलोच मूजिब यूसी 7 मां पीपी जे चूंडियल काउंसलर फ़कीर वाहिद बख्श बिरोही संदसि सौट अब्दुल लतीफ़ बिरोही बिरादरी जे माण्हुनि सां गॾिजी मथन सकरन शहर में मुबैना हमलो करे ज़ख़्मी कंदड़ सकरन जी जलालानी बिरादरी जे जवाबदारनि ख़िलाफ़ नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जिते काउंसलर फ़कीर वाहिद बख्श बिरोही चयो त मुंहिंजे पुटनि फैसल ऐं आमिर सकरन शहर में स्क्रैप जो दुकान खोलियो आहे, जिते जलालानी बिरादरी जे माण्हुनि पहिरियां लोह विकिरो कयो ऐं बाद में वरी उन्हनि जा ॿिया माण्हू मुंहिंजे पुटनि खे अची हिरासा करण लॻा। हुन चयो त कुझु देर बाद जलालानी बिरादरी जे हथियारबंदनि दुकान ते हमलो करे लोही सिरिन सीकन ऐं तेज़धार औज़ारनि सां मूंखे लतीफ़ बिरोही ऐं मुंहिंजे पुटनि खे हमलो करे ज़ख़्मी कयो। असां सकरन थाणे खे इतला कयो पर पुलिस बि 2 कलाक लेट पहुती। उन्हनि मुतालबो कयो त जलालानी बिरादरी जे जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे।